खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू वासी नौजवान दिलबर अली वल्द पीर बख्श सोलंकी रांधण जे रहवासण नारी कुलसूम दी गुलाम शबीर सोलंकी सां दादू जी अदालत में प्यार जो पाणो करे छॾियो। तहफ़ुज़ जी अपील कई। दादू मीडिया सां ॻाल्हाईंदे नौजवान दिलबर सोलंकी नारी कुलसूम सोलंकी चयो त असां पंहिंजी राज़ ख़ुशी सां दादू जी अदालत में शादी कई आहे। असां मथां कंहिं जो ज़ोर ज़बरदस्ती न आहे, पर नारी कुलसूम जा भाइर चाचा ऐं ॿिया रिश्तेदार असांखे धमकाए रहिया आहिनि। कुड़ी FIR पिणु दर्ज कराई अथनि। दादू प्रेमी जोड़े पारां IG सिंडिया जी हैदराबाद SSP दादू खां कुड़ी FIR ख़तमु करण ऐं तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो कयो। छोकिरी जो नालो छा आहे? छा थियो आहे? तव्हां निकाह कयो आहे? पाण असां निकाह कयो पाण। कहिड़ो मुतालबो था कयो? छा था चओ तव्हां? असां प्यार जो पाणो कयो आहे, कानूनी कार्रवाई कराईंदा। केरु थो कराए? हुसैन बख्श, यासीन, इज़हार केस था कनि ॿिया। उन्हनि मां ख़तरो आहे? हुन में ख़तरो आहे असांखे। इंसाफ़ कंदा असांखे। तहफ़ुज़ में? हा। अदी तुंहिंजो नालो छा आहे? छा कयो अथई? असां प्यार जो पाणो कयो, लव मैरिज। कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजो? असांजो माना कोर्ट कई हाणे चवंदा असांजे पोयां माना केरु पूरो केस न करे। कैमरा ॾे ॾिस। हा, कंहिंमां ख़तरो अथई? मुंहिंजा चाचा ऐं मुंहिंजो भाउ, उन्हनि मां। चाचनि जा नाला छा अथई? हिकिड़ो हुसैन बख्श, हा। ॿियो यासीन ऐं मुंहिंजो भाउ इज़हार, उन्हनि मां ख़तरो आहे। का FIR कराई आहे छा उन्हनि हा, तव्हां? उन्हनि FIR कराई आहे। हुन FIR खे कूड़ो सम्झो वञे? हा, कूड़ो सम्झो FIR। पंहिंजी राज़ ख़ुशी सां शादी हा, कई? मां पंहिंजी राति ख़ुशी सां माना पंहिंजे मारोट सां शादी कई आहे। भॼाए न आया आहियूं, मां पंहिंजे मर्ज़ीअ सां हिते आई आहियां। को ज़ोर को ज़बरदस्ती? न, हिननि जो ज़ोर ज़बरदस्ती न आहे, मां पंहिंजी ख़ुशी सां आई आहियां। घरां कुझु को पैसा ॾोकड़ त न खयां अथई माइटनि जा? न, कुझु बि न, मां पंहिंजी मर्ज़ी